अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। त ज़ालिम जो ज़ुल्म घटि न थियो अञा बि। जीअं त चवंदा आहिनि त एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे, अहिड़ी तरह सां ज़ालिम बालाश ख़ान जो ज़ुल्म हिकु भेरो ॿीहर पंहिंजी न्याणीअ जे मथां नाज़िल थींदो दोस्तों। त मासूम जेको आहे त शाहनवाज़ जे पुट मासूम सां पंहिंजी धीउ राणीअ जो निकाह कराईंदो नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदा। ऐं ॿिए पासे जेको क़ैद खाने में रोशन ऐं मंठार जो जहिड़ो थींदो, बाक़ाइदे हू हिक ॿिए सां हाथापाई कंदा। जी दोस्तों, राबेल मिठल खे चवंदी, जेकॾहिं बालाश ख़ान मुंहिंजे साम्हूं घुरियो आहे, पंहिंजी हसरत दिलि जी ज़ाहिर कई आहे त मां पंहिंजे कमकार सां लॻी वेंदुसि। मां पंहिंजी ॿकरियूं पाण चारींदुसि ऐं ॻोठ जा चकर सैर सफ़र कंदुसि। बालाश ख़ान में जेतिरो दम आहे त हू मूंखे आज़माए भली, पर मां जेको कमु पाण कंदी आहियां, ॿकरियूं पाण मां चारींदुसि। जी ॿिए पासे दोस्तों त शाहनवाज़ ख़ान जे पुट जी शादी राणीअ सां थींदी, उहो हिकु वॾो ज़ुल्म हूंदो दोस्तों। त वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।